हक़ मौजूद जीअं सिंधु देश सिंध जे हवाले सां जेका सिंध जी सूरत हाल आहे ऐं उन मारूज़ी सूरत हाल जे मद्देनज़र क़ौमी तहरीक जो जेको किरदारु आहे उन ते ॻाल्हाइजे ऐं समूरी बाशऊर सिंध सियासी कारकुन सीनियर सियासी कारकुन पढ़ियल लिखियल सिंधी असां सभिनी खे इन ॻाल्हि जो इदराक आहे इन ॻाल्हि जो अहसासु आहे ऐं इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त सिंध खे पंजाब बेठिकियत ऐं क़ानूनी बनाए असांजे क़ौमी वजूद ऐं सिंध जो जेको वतनी तारीख़ी तशख़ुस आहे उन तशख़ुस जे ख़िलाफ़ साज़िशूं करे रहियो आहे। हाणे बहैसियत हिक क़ौम जे बाशऊर क़ौम गैरतमंद क़ौम ऐं तारीख़ में तहज़ीब खे जनम ॾींदड़ सिंधी क़ौम जंहिं हिकिड़ी अज़ीम तहज़ीब खे जनम ॾिनो आहे उहा क़ौम जेका ग़ुलाम कई वई आहे उन जे फ़र्दनि जे पारां सिंध जे बाशऊर पुटनि धीउनि दानिश्वरनि अदीबनि हारी मज़दूर शागिर्द वकील हुजनि सहाफ़ी या उस्ताद असां सभु दुनिया खे बार बार इहो चऊं था ऐं चवंदासीं इन अज़्म जो असीं इज़हार था कयूं त असां हिन ग़ुलामीअ जो इनकार था कयूं। ईअं कोन्हे त सिंध गिदड़ खाई वेंदा गिदड़नि खे खाइण सिंध न ॾींदासीं सिंध जा असीं वारिस आहियूं मालिक आहियूं ऐं हिन बेठिकी कब्ज़े जे ख़िलाफ़ खोड़ सिंध में हिकिड़ा अहिड़ा पहलू अहिड़ियूं हिकिड़ियूं जदोजहदूं या अहिड़ा हिकिड़ा हथरादू रियासत तज़ाद पैदा करे असांखे गुमराह करण जी कोशिश करे थी पर मां क्लियर ऐं वाज़े कंदो हलां त असांजी मंज़िल जेका आहे असांजे मंज़िल जो जेको आख़िरी जेको निशान आहे उहो इहो आहे त असां हिन बेठिकी कब्ज़े मां ग़ुलामीअ मां ज़िलत मां ऐं पंजाब जे साम्राज्यत मां जदोजहद कंदे आज़ादी हासिल करणु चाहियूं था सिंधु देश असांजी मंज़िल आहे। हाणे सिंध जे अंदरि हिकिड़ो थियो तारीख़ी तज़ाद जीअं मां बार बार चवंदो रहियो आहियां त बाबा क़ौमी सवाल जेको आहे उहो तारीख़ी क़ौमुनि जो बुनियादी सवाल आहे। हिन रियासत में क़ौमूं ग़ुलाम आहिनि पंजाब साम्राज्य आहे तंहिंजे करे पंजाब वरी छा थो करे त असांखे ॿिए पासे जो ॿियो हिकिड़ो जेको आहे न रुख थो वठराए उहो इहो त मुख़्तलिफ़ शोशा छॾीनि था बवाए सूबा ठाहींदासीं हेॾा उर्दू ॻाल्हाईंदड़ मां कंहिंखे जेको आहे टीगर ॾियनि था हो चए थो त सूबा जेके त ॿ ठाहियो टे ठाहियो पोइ असांजो जेको बुनियादी तज़ाद आहे उहो छुटो वरी असीं लॻी था वञूं त फलाणनि खे ख़बरदार तोखे हीअं न कंदासीं हीअं कंदासीं हूअं कंदासीं यानी डी रेल कयो थो वञे असांखे। तंहिंजे करे जेके बाशऊर सिंध जा सियासी वर्कर दानिश्वर आहिनि बाबा असीं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो धरतीअ जा मालिक असीं आहियूं हज़ारनि सालनि खां हीअ सिंध असांजी मातृभूमि आहे सिंध असांजी माउ आहे वतन आहे असीं हिकिड़ी अज़ीम तहज़ीब जा वारिस सिंधी क़ौम आहियूं। तंहिंजे करे हे जेके गुज़ारिशूं मां बार बार कयां थो मूं स्टेटमेंट बि ॾिनी आहे बयान बि ॾिनो आहे जेको ताज़ो जस्कम जी क़यादत खटे आई आहे असां उन्हनि खे बि मुबारक बि ॾिनी आहे ॿिया जेके बि दोस्त हुते कमु कनि था जस्कम आरिसर हुजे जस्कम बशीर ख़ान हुजे या रियाज़ चांदी जी तंज़ीम हुजे या जेके बि ॿिया दोस्त आहिनि नवाज़ ख़ान या इवन मुख़्तलिफ़ जेके असीं ॻाढ़े झंडे वारा आहियूं असां दुनिया खे इहो ॿुधाइणो पवंदो
त सिंधी क़ौम जो सियासी जेको मुतालबो आहे दुनिया खां उहो क़ौमी आज़ादीअ जो आहे। सिंधु देश असांखे खपे। सिंधु देश जी असीं क़ौमी बहाली था चाहियूं। हिकु नओं मुल्क कोन्हे सिंधु देश जेको असीं ठाहींदासीं। सिंधु देश हज़ारनि सालनि खां हिन खिते में हिकिड़ो आज़ाद मुल्क रहियो आहे। जॾहिं सप्त सिंधु देश जो उनखे नालो ॾिनो वियो हो वेदनि में, उन खां पोइ बि सिंध जे हैसियत में बि सिंध जेका असां हिकिड़ी आज़ाद वतन ऐं मुल्क तौरु रही आहे। उहो कब्ज़ो जेको 1843 में अंग्रेज़नि कयो, 47 में उहा ग़ुलामी मुंतक़िल कई वई पंजाबियुनि ॾे। इन करे असां उहा पंहिंजी विञायल जेका असांजी क़ौमी आज़ादी आहे उनजी बहाली था चाहियूं। इन करे बर्तानिया साहिब सां लिख पढ़ असांजे जेके ॿाहिरियों जेको फोरम आहे, असां फ़ैसिलो कयो आहे त बर्तानिया जा जेके इंटेलेक्चुअल ऐं पॉलिटिकल जेका लीडरशिप आहे असां उन्हनि खे बि इहो लिखत में ॾींदासीं त बाबा असांखे तव्हां ग़ुलाम कयो धोखे जे ज़रिए 1843 में, ऐं जॾहिं तव्हां वापसि पिए थियो उन वक़्तु तव्हांजो फ़र्ज़ु हो त क़ौमुनि खे जंहिं हैसियत में तव्हां क़ौमुनि खे उते कैप्चर कयो उन हैसियत में क़ौमुनि खे आज़ादु कयो आहे, बहाल कयो आहे। त बस सिंध हिकिड़ो आज़ादु मुल्क हो, तव्हां कब्ज़ो कयो, धोखो फ़रेब कयव, मुआइदो थियल हो तव्हांजो असांजे हुक्मराननि सां, टालपुरनि सां, त असीं तव्हां चओ त असां हमिलो न कंदासीं। पोइ बि तव्हां धोखे फ़रेब जे ज़रिए हमिलो कयो, नेपियर हमिलो कयो। हाणे 47 में वञण महिल तव्हांजे मथां या इख़लाक़ी ज़िम्मेवारी त तव्हां सिंध खे हिकिड़े आज़ाद मुल्क तौरु जेको आहे सो आज़ादु करे वञो आहे। त इन करे इहा असीं लिख पढ़ उते कंदासीं। पर सिंध में हिकु ग़ुलाम क़ौम जी हैसियत में ॾिसो, हिकिड़े पासे साम्राज्यत आहे, पंजाब जो जबर, पंजाब जो कब्ज़ो, पंजाब जो तसलुत, पंजाब जी साम्राज्यत, हे दरिया जे मथां जेको हिननि जो धाड़ो आहे, ज़मीनुनि ते जेको हिननि जी वालार आहे, समुंड जेको आहे असांजो हिननि जे हवाले आहे, वसीला असांजा हिननि जे हवाले आहिनि, मादनियात सॼी जेका असां लुटे फुरे जेको तो खणी था वञनि, वफ़ाक़ जो जेको टोटल जेका बजेट रेवेन्यू थिए थी उनजो 60-70% असांखां था खणनि। वरी आबादीअ जे बुनियाद ते पंजाबियुनि खे विरहाए था ॾियनि, फ़ौज खे था ॾियनि, पंहिंजनि इदारनि खे, एजेंसियुनि खे। यानी ग़ुलाम असांजा वसीला, सिंध जा वसीला खसे, उन सां तव्हां पंहिंजी फ़ौज ठाहियो था, एजेंसियूं ठाहियो था, वरी उन्हनि असांजे वसीलनि खे इस्तेमालु करे असांखे ग़ुलाम था कयो। तंहिंजे करे धरती धणियुनि जो इहो कमु आहे। सिंध जे सियासी धुरियुनि जो जेके बि अॻुवान आहिनि, क़ौमी कारकुन आहिनि, त ग़ुलामीअ जी जेका गिरफ़्त आहे उन जे हिसाब सां आज़ादीअ जी जदोजहद जो जेको पैमानो आहे सो मुताबिक़त रखे थो। इहो वॾो सुवालु आहे अॼु असांजे अॻियां। त जंहिं तरीक़े सां ग़ुलामी 20 नहनि जा ज़ोर ॾेई करे असांखे निड़ी असांजी जेको आहे सुक पई करे, वजूद ख़तरे में, वहदत ख़तरे में, तारीख़ असांजी ख़तरे में, नस्ल परस्त गुरोह बचे असांजे क़ौमी वहदत खे तव्हां कमज़ोर पिया कयो, बुनियाद परस्तीअ जे ज़रिए असांजे तारीख़ी सेक्युलर सूफ़ी मिज़ाज खे तव्हां जेको आहे तहस नहस पिया कयो। इन सभिनी शयुनि जे खां पोइ असां क़ौमी कारकुन, क़ौमी पार्टियूं, आज़ादी पसंद पार्टियूं, असां केतिरा संजीदा आहियूं। इन करे मूं जेको आहे सो इहो स्टेटमेंट ॾिनी आहे। मां अपील कयां थो, हिन वक़्तु बि अपील कयां थो, जेके बि जीअं सिंध क़ौमी महाज़ बशीर ख़ान जी जेका धुर आहे, जीअं सिंध क़ौमी महाज़ आरिसर जी जेका धुर आहे, रियाज़ चांडियो हुजे या नवाज़ खान ज़ोहर हुजे, नियाज़ कालाणी हुजे, बाबा इख़्तिलाफ़, ख़दशा, शक, शुबा इहे हलंदा रहंदा। वतन जे लाइ जेकॾहिं असीं संजीदा आहियूं, मसलन गॾियल तौर ते हिन वक़्तु मां सम्झां थो सन में 17 तारीख़ ते सिंध जी क़ौम परस्त समूरियूं पार्टियूं, उन्हनि जूं क़यादतूं गॾियल तौर ते सैयद जे मज़ार जे अॻियां बीही, शहीद जे मज़ार जे अॻियां बीही हिकिड़ी इंटरनेशनल अपील त करे सघूं था न, तरानो पढ़ी ऐं हिकिड़ी आलमी अपील कयूं त बाबा असां सिंधी हिन वेल में फाथल आहियूं, पाकिस्तान जहिड़े दहशतगर्द रियासत में, मज़हब जे नाले में,
पंजाब जे बंदूक जे ज़ोर ते। इन करे असांखे आज़ादी खपे। असीं अक़वाम मुतहिदा खे अपील था कयूं, आलमी बिरादरी खे अपील था कयूं, दुनिया जे इंसानी हक़नि जे इदारनि खे अपील कयूं। इन में त घटि में घटि गॾु थी सघूं था न। तंहिंजे करे जेको गॾु नथो थिए, अदा ख़दशान, अदा फलाणो हीअं फलाणो हीअं, हाणे असीं गॾु नथा थियूं, माना असीं साबित था कयूं न असीं वाक़ई खुटल आहियूं, किथे न किथे खुटल आहियूं। तंहिंजे करे मां सम्झां थो हिन भेरे जेका सोशल मीडिया जी मां रीडिंग वठां थो, जंहिं तरीक़े सां क़ौमी कारकुन, जेके सीनियर क़ौमी कारकुन आहिनि, दानिश्वर आहिनि, इंटेलेक्चुअल जेके सिंध जा आहिनि, सभिनी जी मर्ज़ी आहे। बार बार इहे चवंदा रहनि था त बाबा गॾिजो, हिकु थियो, गॾियल जलसो कयो, गॾियल रैली कढो, गॾियल तरानो थिए सन में, गॾियल आलमी अपील थिए सन में। इन करे बाशऊर सिंध जी इहा ख़्वाहिश बि आहे, मर्ज़ी बि आहे, पर उन खां वॾो सुवाल इहो आहे त सिंध जे मारूज़ी हालतुनि जी घुर्ज बि आहे। इहा तक़ाज़ा आहे अॼु जे सिंध जी मारूज़ी सूरत हाल जी, त असां गॾियल तौर ते भला हिकिड़ी पार्टी नथा थी सघूं, ख़ैर आहे, भला 4 धीरूं गॾु त थी सघूं था न। सीनियर कारकुन गॾु थियनि, अचे बीहो। ऐं मां उहा अपील इन करे कोन कई आहे त बाबा असांखे का मोतबरी तव्हां ॾिजो, पोइ असांजो जेको फलाणो अॻुवाण ईंदो तव्हां सभु जेको आहे न। मूं नालो ॾिनो आहे साईं दिलशाद भुट्टे सीनियर जो। साईं दिलशाद भुट्टो सभिनी खे क़ाबिल क़बूल आहे, झूनो मुड़ुसु आहे, फ़िक्री तौर ते सैयद जे फ़िक्र जो पैरोकार आहे, उनजो किरदारु जेको आहे सो शानदार आहे। तंहिंजे करे उन हिकिड़े नाले ते मुतफ़िक़ थियूं था। हिकिड़ो पैगाम गॾियल तौर ते, उहो पैगाम अंग्रेज़ीअ में हुजे या उर्दूअ में हुजे या सिंधीअ में हुजे, आलमी दुनिया खे असीं उते सभु बीहूं, सभिनी पार्टियुनि जा ॻाढ़े झंडे वारा वर्कर अॻुवाण उते बीहनि, तरानो पढ़ी साईं दिलशाद भुट्टो उहा सिंधी क़ौम जी नुमाइंदगी कंदे ऐं क़ौमी तहरीक जे सभिनी धुरियुनि जी तर्जुमानी कंदे उहा आलमी अपील पढ़े। घटि में घटि मां चवां थो त हिन सूरत हाल में जॾहिं दुश्मन असांखे ग़ुलाम करण जे लाइ उन जी स्पीड 100 खां टुपियल आहे, असीं ढगो पेर पेरा जेकॾहिं करे हलंदासीं त असां कॾहिं बि आज़ाद थी न सघंदासीं। इन करे मां सॼी सिंध खे चवां थो, सिंध जे माण्हुनि खे। ऐं ॿी ॻाल्हि त असां ॾिसो, सिंध जो हिकु त क़ौमी सरमाएदार आहे कोन। कराची में जेको सरमाएदार हो उनखे रियासत छा कयो त लिसानी तंजीमुनि जे क़ैद में आणे छॾी। ॿियो सरमाएदार पंजाब मुंतक़िल थी विया। मिडल क्लास जो जेको कारोबारी हल्को तबिको, सिंधी जेके असांजा हिंदू हुआसीं, माइग्रेट थी हलिया विया इंडिया। हाणे सिंध खे न सरमाएदार आहे, न वरी सरहदीअ वारा के घणा माण्हू आहिनि जेके मुआशी तौर ते क़ौमी तहरीकुनि सां गॾु जुड़ंदा आहिनि। क़ौमी तहरीकूं तॾहिं स्ट्रांग थींदियूं आहिनि। तंहिंजे करे हिन वक़्तु जेका मुआशी सूरत हाल क़ौमी तहरीक जी आहे, मां हीअ संजीदगीअ सां समूरी सिंध खे चवां थो, हीअ मुंहिंजी क्लिप जेका आहे उहा उन्हनि दोस्तनि ताईं, उन्हनि माण्हुनि ताईं पुॼाई वञे जेके सरहदीअ वारा आहिनि। हर ॻोठ में ॻोठ जे उन मोतबर माण्हूअ खे, ॻोठ जे उन सरहदीअ वारे माण्हूअ खे जेको 50,000 ख़र्च करे सघे थो, 25,000 ख़र्च करे सघे थो, मां उनखे सिधीअ रीति अपील थो कयां। या शहरनि जे मुख़्तलिफ़ पहाड़नि में जेके बि सरहदीअ वारा तव्हां सिंधी आहियो, तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां उते कंहिं ईमानदार क़ौमी कारकुन खे या बाशऊर नौजवान खे इहो वैगन जो किरायो ॾियो, बस जो किरायो ॾियो त बाबा हीअ वैगन आहे, मुंहिंजे ॻोठ वारनि खे चओ त हे चढ़ी ऐं सन अचनि। 17 जनवरीअ ते सन में हिकिड़ी भरपूर शिरकत कराइण पिया वञूंसीं। वसीला कोन्हनि, मां अपील थो कयां तव्हांखे त मुंहिंजो साथ ॾियो, जस्म मुंहिंजो साथ ॾियो, सिंधु देश जे उन अज़्म ऐं इरादे जो साथ ॾियो। हिकिड़े ॻोठ मां हिकिड़ी वैन, हिकिड़े शहर जे पाड़े मां हिकिड़ी बस, इहा जेके बि सरहदीअ वारा आहिनि, मां चवां थो त इहा पंहिंजे मज़ाक जीअं चइबो आहे न, हिकिड़ी अहिड़ी चङाई आहे, क़ौमी चङाई आहे, हीअ तव्हांजी अहिड़ी क़ौमी ख़िदमत आहे जेका जीअं उहो चवंदा आहिनि गुमनाम शहीद हूंदा आहिनि हिकिड़ा, तीअं गुमनाम जेको आहे सो क़ौमी सिपाही थी करे तव्हां इहो किरदारु अदा कयो। हर ॻोठ मां
सरहदीअ वारे उन सिंधीअ खे मां चवां थो ऐं हर शहर जे पाड़े में त बाबा हिकिड़ी गाॾी वैन जे सूरत में बस जे सूरत में तव्हां करे उन्हनि बाशऊर माण्हुनि जे हवाले कयो, नौजवाननि जे हवाले कयो ऐं उहे भरिजी सन में हिन भेरे अचनि ऐं हज़ारनि जे तादाद में अचो, लखनि जी तादाद में सन अचो। सन असांजो सियासी काबू आहे। हिन महिल हिकिड़ी शइ तव्हांखे मां ॿी ॿुधायां त सिंधु देश जे फ़िक्र ते रियासत अटैक थी करे। हे जेके मूं पक सुञाता पंहिंजा हुआ कि धारियुनि सां गॾु धाड़े में हे 73 जे आइन जा जेके नवां मुहाफ़िज़ आहिनि, इहो सिंधु देश जे फ़िक्र ते हमिलो आहे। पंजाब जे साम्राज्यत खे पुठी ॾेई वरी मुहाजिरनि जे ख़िलाफ़ उर्दू आबादी जे ख़िलाफ़ लॻण, इहा बि साज़िश आहे। जंहिंजे करे उहा पार्टी जेका फ़िक्री तौर ते साबित क़दम आहे, जंहिंजो इरादो, जंहिंजो अज़म, जंहिंजूं कुर्बानियूं उन सिंधु देश जे पार्टी ऐं फ़िक्र जो साथ ॾियो। सरहदीअ वारनि सिंधियुनि खे मां चवां थो त तव्हां हर ॻोठ मां, हर ज़िले मां, हर तालुके मां वैन, बस, 2 वैनूं, 2 बसूं जेतिरो करे सघो था उहो करे उन्हनि क़ौमी कारकुननि जे हवाले कयो, जीअं सन में सिंध जा माण्हू अचनि ऐं उते असां जॾहिं अपील गॾियल तौर ते पढ़ूं तॾहिं ख़बर पए त हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे सन बीठा आहिनि। सैयद जे मज़ार ते तरानो पढ़िजे पियो ऐं पोइ साईं दिलशाद भुट्टो उहा अपील पढ़े त कैमरा जी अख सां नज़र अचे दुनिया खे त सिंध जा हज़ारे लखे माण्हू आज़ादी जी ॻाल्हि था कनि। बाबा इन में का बंदूक कान्हे का। सन त असांजे लाइ होली प्लेस आहे, उते त हूअं बि बंदूक खणी कोन ईंदा आहियूं, का छुरी खणी बि केरु कोन ईंदो आहे। रियासत बदमाशी कंदी आहे उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर उहो जेको सियासी नज़रियाती इज़हार आहे, सिंधी क़ौम सन में क़ौमी ग़ुलामीअ जो इनकार करण जे लाइ अची आई 7 तारीख़। असां रियासत खां डिॼूं कोन था। हे दड़का ॾींदा, दावा कंदा आहिनि, हे गिदड़ भमकियूं ॾींदा आहिनि। वतन जा वारस आहियूं। सिंधु देश वतन जे आज़ादी जे लाइ 10 दफ़ा बि जेकॾहिं मरणो पए त मरंदासीं। मरण को एब थोरी आहे, इहो त गुरूर ऐं फ़ख्रु आहे असांजो। तारीख़ में राजा ॾाहिर खां वठी दुल्हा दरिया ख़ान ताईं, दोदे सूमरे ताईं, हेमू कालाणीअ ताईं, रूपलो कोहलीअ ताईं, सिराई कुर्बान खां मुज़फ़र भुट्टे ताईं मरण त असांजो शान आहे न वतन जे लाइ। तंहिंजे करे पर सन में सियासी तौर ते पुरअज़म सियासत जेका मां चवां थो उहा, छाकाणि घणा दोस्त वरी आहे प्रोपेगेंडा, पोइ जिस्म मां पोइ वेड़ पंहिंजी जॻह ते थींदी आहे, सियासत पंहिंजी जॻह ते आहे। जस्मम हिकिड़ी सियासी पार्टी आहे, ॿुधी छॾियो। जस्मम सैयद जे फ़िक्र ते हलंदड़ सियासी पार्टी आहे, तारीख़ जी सियासी सघ आहे। मज़ाहमत जा पहलू थींदा त अलॻि थींदा। तंहिंजे करे जस्मम थी अॼु क़ौम खे चवे त अचो सन में पुरअज़म थी अचो, अदम तशद्दुद थी न, पुरअज़म सियासी तौर ते। हा, सन में का बंदूक न हूंदी, को ठका न थींदो। जीअं आयो उएं अचो। हा, रियासत जे करे कुझु करे त भली करे। तंहिंजे करे मां हिन भेरे इहा ॻाल्हि पंहिंजी क़ौम जे अॻियां बि रखां थो, दुनिया जे अॻियां बि, त सन जी सालगिरह हिन भेरे जीअं सिंध मुतहिदा महाज पारां सिंधु देश जदोजहद ऐं इतिहाद, फ़िक्री तौर ते सिंधु देश, अमली तौर ते जदोजहद ऐं गॾियल क़ौमी आवाज़ खे सघे करण जे लाइ इतिहाद, इन्हनि 3 जेके जुमलनि, 3 जेके मक़सदनि, 3 एजेंडाउनि तहत जेको आहे असीं सैयद जी सालगिरह करणु चाहियूं था। सिंधु देश, जदोजहद ऐं इतिहाद, ऐं इहो समूरी क़ौम जे लाइ सदा। तंहिंजे करे मां इहा गुज़ारिश जीअं करे वियुसि त बाबा मां वरी सिंध खे चवां थो, बाशऊर सिंध खे ऐं सरहदीअ वारनि माण्हुनि खे, त असांजो साथ ॾियो। अॼु बुरफ़त तव्हां सां मुखातिब आहे। हर ॻोठ में जेको सरहदीअ वारो आहे, हर शहर में, जे कहिड़े बि पाड़े में, कहिड़े बि शहर में जेके बि सरहदीअ वारा आहियो, तव्हांखे मां चवां थो त हिकिड़ी बस, हिकिड़ी वैगन, 2 बसूं या 2 वैगनूं करे क़ौमी कारकुननि खे, बाशऊर सिंधियुनि खे ॾियो, जे उहे सन पुॼनि,
सन में असीं हज़ारनि जे तादाद में गॾियल जेका जस्मम जी रैली थींदी आहे, मां उन रैलीअ में शिरकत जे लाइ बि समूरनि पार्टियुनि जे अॻुवाननि खे चवां थो त अचो उहा रैली बि गॾु कढूं, सैयद जे मज़ार ते तरानो बि गॾिजी पढ़ूं ऐं उते जेको पैगाम आहे साईं दिलशाद भुट्टे सीनियर जे अॻुवाणी में उहो आलमी जेका अपील आहे सिंधु देश जे लाइ उहो पैगाम जेको आहे गॾियल तौर ते पढ़िजे। सो इहे मुंहिंजूं चंद गुज़ारिशूं आहिनि। असां जंहिं तेज़ीअ सां रियासत जूं साज़िशुनि जो शिकार पिया थियूं ऐं ग़ुलामी जेका आहे उनजो गट जेको आहे मज़बूत पियो थिए, त मां चाहियां थो त असांजी आज़ादीअ जी जेका तहरीक आहे जदोजहद आहे उहा पंहिंजो पाण में असीं सहेड़ियूं पाण खे, असीं गॾियूं पाण खे हिकु थियूं, मुनज़म थियूं ऐं बुनियादी जेको तज़ाद आहे पंजाब ऐं सिंध जो क़ौमी तज़ाद, पंजाब जी साम्राज्यत जे ख़िलाफ़ु, बेठिकी कब्ज़े जे ख़िलाफ़ु, उन कब्ज़े खे तोड़ण जे लाइ जेका पुरअज़म जेका सिंधु देश जे लाइ पुरअज़म सियासी जदोजहद आहे उहा कयूं। मुंहिंजूं इहे ई गुज़ारिशूं आहिनि। तव्हांजी महिरबानी। हिन भेरे समूरी बाशऊर सिंध खे मां चवां थो पंहिंजे फैमिलियुनि समेत सन अचिजो, पंहिंजनि ॿारनि समेत सन अचिजो। दुनिया खे ख़बर पए त सिंध जी क़ौमी तहरीक रुगो मर्दनि जी तहरीक कान्हे का। जेतिरा मर्द आहियूं ओतिरियूं औरतूं आहिनि। जेकॾहिं औरतूं असांजे क़ौमी आज़ादीअ जे जदोजहद में शामिल न थींदियूं त आज़ादी न वठी सघंदासीं। त इन करे पंहिंजे फैमिलियुनि समेत सन अचो 17 तारीख़। ऐं ख़ासि करे मां उहे असांजूं अधु भेणूं माऊं उहे जेके सोशल मीडिया इस्तेमालु कनि थियूं, टिकटॉक खे, फेसबुक खे या यूट्यूब खे, मां उन्हनि खे बि गुज़ारिश कयां थो ऐं खुलियल दावत थो ॾियां मां तव्हांखे, तव्हां बि सन अचिजो, जस्मम जी रैलीअ में शामिल थियो। उन गॾियल जेको पैगाम आहे आलमी तौर ते सिंधु देश जे लाइ, उन में असांजी औरतूं जेके आहिनि से उहे दुनिया खे नज़र अचणु घुरिजनि। तव्हां सभिनी जी महिरबानी। जीए सिंधु देश, जीए साईं GM से।